समुंड जे किनारे ते हिकड़ो वण हो जंहिंमें हिक झिरकीअ जो आखेरो ठहियल हुयो। हिक ॾींहुं तेज हवा लगी ऐं झिरकीअ जो बचड़ो आखेरे मां किरी समुंड में हलियो वियो। झिरकी पंहिंजो बचड़ो बचाइण जे लाइ समुंड में घिड़ी पई, पर संदसि पर ॿुॾी विया ऐं हूअ लाचार थी किरी पई। पोइ हुन समुंड खे चयो त अए समुंड, तूं पंहिंजी लहर सां मुंहिंजे बचड़े खे ॿाहिरि उछले छॾ, पर समुंड हुन जी ॻाल्हि न मञी। झिरकी कावड़ मंझां चयो त तूं मुंहिंजो बचड़ो वापसि न ॾिनो त मां तुंहिंजो सॼो पाणी पी वेंदसि ऐं तोखे रेगिस्तान बणाए छॾींदसि। समुंड पंहिंजे गुरूर में चयो त अए झिरकी, मां चाहियां त दुनिया खे हिकिड़े पल में ॿोड़े थो सघां, तूं मूंखे छा नुक़सान रसाईंदीअं? झिरकीअ जवाब ॾिनो, चङो, बीह भला, पोइ ख़ुश्क थियण जे लाइ तयार थी वञ। इहो चवंदे इन सां गॾु हुन समुंड मां पाणीअ जो हिकु ढुक भरियो ऐं वापसि वण ते चढ़ी वई ऐं वरी आई ऐं ॿियो ढुक भरियईं। मतिलब झिरकी इन अमल खे बार बार कंदी रही। जॾहिं झिरकीअ इहो अमल 7 खां 8 भेरा वर्जायो त समुंड परेशान थी वियो ऐं चयईं, तूं पागल थी वई आहीं छा? तूं मुंहिंजो पाणी सुकाइण जे लाइ पुठियां छो लॻी आहीं? झिरकीअ पंहिंजो कमु जारी रखियो। समुंड खे को जवाब न ॾिनो। जॾहिं 22 खां 25 भेरा हुन इहो अमल कयो त समुंड हिक ताक़तवर लहर सां झिरकीअ जो बचड़ो ॿाहिरि उछले छॾियो। उन वक़्तु वण जेको इहो सभु कुझु ॾिसी रहियो हुयो, समुंड खे चयईं, अए ताक़त जा बादशाह, तूं जेको सॼी दुनिया खे पल में ग़रक़ करे थो सघीं, अहिड़ो ताक़तवर हूंदे बि तूं कमज़ोर झिरकीअ खां डिॼी वियो आहीं। समुंड जवाब ॾिनो त आउं झिरकीअ खां न, पर उन जे अमड़ वारे जज़्बे खां ड्रिनो आहियां। हिक अमड़ जे साम्हूं त अर्श बि हिली थो वञे। उन जे जज़्बे में जेका ताक़त आहे उहा मूंखे रेगिस्तान बणाए सघे थी। अमड़ अल्लाह पाक जी सभ खां वॾी नेमत आहे। दोस्तो, अल्लाह पाक असांखे पंहिंजे अमड़ ऐं पंहिंजे वालिद जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, उन्हनि जे ज़िंदगियुनि में बरकत ऐं सिहत अता करे। जिन जा वालिदैन हिन दुनिया मां लाॾाणो करे विया आहिनि, अल्लाह पाक उन्हनि जी मग़फ़िरत फ़रमाए, क़ब्र जूं सख़्तियूं ख़तमु करे ऐं उन्हनि खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन। जेकॾहिं तव्हांखे असांजी हीअ ॻाल्हि वणी हुजे त वीडियो खे शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे